वेलकम बैक। अहम खबर आहे आवाज़ शेयर कंदासीं। नए चीफ जस्टिस जी मुक़ररी पार्लियामानी ख़ुसूसी कमेटी जो इजलास जारी। चीफ जस्टिस लाइ जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर जे नालनि ते गौर। इजलास में नए चीफ जस्टिस जी मुक़ररी लाइ जस्टिस याहिया आफरीदी जे नाले ते बि गौर कयो वियो आहे। कमेटी टिनि सीनियर तरीन जजिस मां हिक खे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस नामज़द कंदी। राजा परवेज़ अशरफ, फारूक एच नाइक, नवीद कमर जी कमेटी जे इजलास में शिरकत। एहसन इकबाल, कामरान मुर्तज़ा, शाइस्ता परवीन, राना अंसार भी इजलास में शरीक थिया आहिनि। अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर नए चीफ जस्टिस जी मुक़ररी पार्लियामानी ख़ुसूसी कमेटी जो इजलास जारी। अवां खे अपडेट कंदासीं। चीफ जस्टिस लाइ जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर जे नालनि ते गौर। इजलास में नए चीफ जस्टिस जी मुक़ररी लाइ जस्टिस याहिया आफरीदी जे नाले ते बि गौर। कमेटी टिनि सीनियर तरीन जजिस मां हिक खे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस नामज़द कंदी। अवां खे अपडेट कंदासीं। राजा परवेज़ अशरफ, फारूक एच नाइक, नवीद कमर जी कमेटी जे इजलास में शिरकत। अवां सां ख़बर शेयर कयो पिया। नए चीफ जस्टिस जी मुक़ररी पार्लियामानी ख़ुसूसी कमेटी जो इजलास जारी।